अस्सलाम वालेकुम दोस्तों, दौलाव ड्रामे जी एपिसोड केॾी महिल हलायो वेंदो ऐं कहिड़ी तारीख़ नशर कयो वेंदो यूट्यूब चैनल ते। तव्हांखे सॼी कहाणी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा जीअं असांजो नओं हारींदड़ वीडियो ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करूं, हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों सिंधी अदाकार एजाज़ मल्हार चई रहियो हो त 10 तारीख़ ते दौलाव ड्रामे खे अपलोड कयो वेंदो। दोस्तों असां तव्हांखे चई रहिया हुआसीं त इन्हनि जे मथां का बि भरोसो न आहे। दोस्तों इन्हनि कूड़ हड़ी पंहिंजी टाइम पास करे छॾियो। ऐं दोस्तों फरहान मलिक उर्फ खजू यानी डायरेक्टर पंहिंजी फेसबुक आईडी ते पोस्ट रखी आहे, यानी हिन जो पक आहे। फरहान मलिक खजू चयो त 21 अक्टूबर ते राति जो 7 वॻे दौलाव ड्रामे खे अपलोड कयो वेंदो सिंध टीवी ते, यानी डायरेक्टर जे मथां पक आहे। ऐं हू सिंध टीवी वारनि डायरेक्टरनि खे पक ॾेई छॾियो त अहिड़े टाइम दौलाव ड्रामे खे हलायो वेंदो। दोस्तों तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं थी सघे त हिन वीडियो खे आख़िर ताईं दोस्तनि ताईं शेयर कंदा। दोस्तों दौलाव ड्रामे जी ॿियो स्पेल तेज़ी सां मुकमिल थी चुको आहे ऐं उन जी एडिट बि थी चुकी आहे। दोस्तों उन जे करे दौलाव ड्रामे खे टाइम ॾिनो वियो त 21 अक्टूबर ते दौलाव ड्रामे खे अपलोड कयो वेंदो राति जो 7 वॻे। तमामु ज़बरदस्त ड्रामा आहे। दोस्तों तव्हां ॾिसण न विसारींदा, हिन वीडियो खे आख़िर ताईं शेयर कंदा जीअं काफ़ी दोस्तनि खे ख़बर पइजी वञे त 21 अक्टूबर ते दौलाव ड्रामे खे नशर कयो वेंदो यूट्यूब चैनल ते सिंध टीवी ते। तो असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।